भारत की नई रोशनी, ग्रीन सर्फर LED। लगे तो कोई झगड़ो थियो माइन जो सब मायूं रस्ते ते वही रही चरकट मेहंदी ॾियण आहिनि टीजड़ी जो आहे अंधेरे बि त वञी वेठी आहे न पंहिंजे साड़ियुनि सां गॾु। मेहंदी छो अछा वारा ढकण लाइ फुल या घटि हथनि ते हणाईंदियूं मेहंदी वारनि ते न। सुठो त यादि अची फोन लॻाएसि पुछेसि रोटी जो छा करिणो आहे। हथ में मेहंदी लॻल रोटी थोड़ी करे सघंदी। त रोटी तव्हां कंदो या? अरे भाई बकण सां पहिरियों सोचे तो छा थो पकां बसि पके वही तो रहे। तोखे जेको चयो कर तूं उहो पुछे रोटी छा थी चई होटल मां वञी वठी आहे ऐं पोइ थोड़ी वधीक वठी अचि राति जो जीअं खाई सघे। सुभाणे विर्त अथसि। विर्त छो रखबो आहे टीजड़ी ते विर्त। अरे न माना छा थींदो छा आहे टीजड़ी? अरे भाई वॾो ढगो थियो आहे तोखे ख़बर न आहे टीजड़ी छा थींदी आहे। पूजा कबी आहे विर्त रखबो आहे पंहिंजे घोट जी वॾी उमिरि लाइ। माना तव्हांजी वॾी उमिरि लाइ त ॿियो कोई घोट अथसि छा? अरे न माना हेॾा रोटीअ कुझु करे छॾियोसि बंदोबस्तु मूंखे अञा टाइम लॻंदो रस लॻी पई आहे हुते। छो चङा माण्हू आहिनि अॻियां न हीअं त हणण वारा चङा वेठा आहिनि 5-6 भाई वेठा आहिनि पर हर कंहिं वटि 10-10 ॼणियूं बीठियूं आहिनि लाइन में। ॿुध हिकिड़ो कमु कर मां छा थो चवां ॿुध दिरियोन खे वठी वञेसि वञी सभिनी पासे में वञी वियो जिते हणनि था न मेहंदी। दिरियोन खे वठी वञे दिरियोन खे साम्हूं विहारेसि ऐं मेहंदी ॾेसि हथ में कोन हीअं लॻे जीअं भई दिरियोन मेहंदी थो हणे तोखे। त आसे पासे में जेके मायूं हूंदियूं उन्हनि खे लॻंदो की भाई ॿियो बि मेहंदी वारो आहे उतां डुकू पाए लाइन मां तव्हां पोइ अची लॻंदियूं लाइन में ऐं तूं उतां डुक पाए होॾे वञी वेही रहे जिते ख़ाली थी वञे ऐं मम्मी चवंदो उते डुक पाए तूं घर डुक पाए हली अचे। कोई कुझु चवंदो वञे हुननि जी ग़लती आहे न। ओ डुक पाए तव्हां थोड़ी सदकियो न ॾिसेसि त न पप्पा जो दिमाग़ हेॾा तव्हां रोटी जो ॾिसोसि घुराए छॾियोसि कुझु। अरे मम्मी ॿुधायो तव्हां पप्पा जी लंबी उमिरि लाइ तव्हां रखो था विर्त त पप्पा खे बि रखणु खपे न तव्हांजी लंबी उमिरि लाइ। तूं भाई छा बदिलो थो वठी मूंखां? अरे बदिलो छा जो प्रैक्टिकल ॻाल्हि आहे न। पप्पा किथां रखी सघंदे विर्त रखी सघंदा हेॾा छो न रखी सघंदो ॾिसां रखो ठीकु आहे भाई बदल आहियां मां सही ॻाल्हि आहे तूं मुंहिंजे लाइ रखे थी मूंखे बि रखणु खपे रखां थो मां बि। तव्हांखे बि मेहंदी लॻाइण वञिणो पवंदो आहे। घणो न ॻाल्हाए हणनि में उल्टे अथव चंबो। पाण कमारी माई असांजी शुली पुछे बि छा थींदो आहे हिन में टीजड़ीअ में त ॿुधायोमांसि चए बि मूंखे बि मल्हाइणो आहे मां बि रखंदुमि विर्त। चयोमांसि रख भली सदाई रख चयोमांसि दिरवे न थई जो। हे एवरीवन आई होप तव्हांखे वीडियो पसंद आहे। अगर पसंद आहे तो प्लीज लाइक कयो कमेंट कयो एंड शेयर कयो। ऑल्सो आई विश यू अ वेरी हैप्पी टीज एंड आई विश यू अ ग्रेट डे। न्यू वीडियो जल्दी ईंदी टिल देन बाय बाय टेक केयर जय झूलेलाल। नए भारत की नई रोशनी, ग्रीन सर्फर LED।